बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन, अम्मा बादु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़न मुहतरम, ही असांजी टी नशिस्त आहे निमाज़ जी फ़ज़ीलत अहादीस जी रोशनी में। पहिरियां असां ज़िक्र करे चुका आहियूं निमाज़ जी फ़ज़ीलत क़ुरान जी रोशनी में। इंशाअल्लाह अॼु असां ज़िक्र कंदासीं कि निमाज़ जी फ़ज़ीलत अहादीस जी रोशनी में। रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आइमा अलैहिस्सलाम जी सीरत में भी निमाज़ खे हिकु बुलंद मक़ाम हासिल आहे। वसाइल शिया ऐं मुस्तदरकुल वसाइल किताब में 11,600 सां ज़्यादा हदीसूं निमाज़ जे मौज़ू ते जे हवाले सां नक़ल थियूं आहिनि, जंहिं मञा असां चंद मौज़ूअनि खे इंशाअल्लाह जी ज़िक्र कंदासीं। जंहिंमें पहिरियां त अस्सलातो मेराजुल मोमिन, निमाज़ मोमिन जी मेराज आहे। वरी अॻिते फरमाइनि था, इरशाद थो थिए अस्सलातो तबलुगुल अब्द इला दर्जतुल उलिया, निमाज़ बंदे खे बुलंद तरीन दर्जे ताईं पहुचाए थो। निमाज़ ईमान जी निशानी आहे ऐं अक़ीदे जी तजली आहे ऐं ईमान जो मज़हर आहे ऐं इंसान ख़ुदा सां राब्तो जेॾी महिल क़ाइमु कंदो आहे त इहा निमाज़ ई उनजी अलामत बणिजी वेंदी आहे। निमाज़ खे ज़्यादा अहमियत ॾियणु ईमान ऐं अक़ीदे जी अलामत आहे। अज़न मोहतरम, निमाज़ खे अहमियत न ॾियणु इहा मुनाफ़िक़ जी सिफ़त आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, अस्सलातु मीज़ानुन, निमाज़ तराज़ू आहे। वरी अॻिते इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था, अव्वलु मा युहासिबु बिहिल अब्दु अस्सलात फ़इज़ा क़ुबिलत साइरु अमलहु वइज़ा रद्द अलैहि साइरु अमलहु। सभ खां पहिरियां इंसान खां आख़िरत में निमाज़ जे बारे में पुछियो वेंदो। अगरि निमाज़ क़बूल थी वई त तमामु अमाल क़बूल कया वेंदा, अगरि निमाज़ रद्द थी वई त तमामु अमाल रद्द कया वेंदा। ऐं वरी जेको इहो इरशाद थियो, छो त निमाज़ दीन जो थंबो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, अव्वलु मा यंज़ुरु फी अमल अब्दि फी यौमिल क़ियामा फी सलाती, रोज़ क़यामत में क़यामत जे ॾींहुं बंदे जे अमाल मंझां सभिनी खां पहिरियां जीअं शइ खे ॾिठो वेंदो उहो निमाज़ आहे। अज़र मोहतरम, इन जे हवाले सां इमाम अली अलैहिस्सलाम मुसलमाननि खे ऐं मोमिननि खे मौला वसीयत कंदे इरशाद फरमाइनि था, उसीकुम बिस्सलाते व हाफ़िज़हा फ़इन्नहा ख़ैरुल अमले व हिय उमूदु दीनिकुम। तव्हां सभिनी खे निमाज़ जी ऐं उन जी पाबंदी जी वसीयत करियां थो, इन जे लाइ जो निमाज़ बहितरीन अमल आहे ऐं तव्हांजे दीन जो सुतून आहे। वरी मौला मुखातिब थियनि था जनाबे अबी बकर मोहम्मद बिन अबी बकर खे वसीयत कंदे ख़िताब फरमाइनि था, व अलम या मोहम्मद इब्न अबी बकर इन कुल शैइन तबिउन लिसलातिक व अलम अन्न मन ज़य्य सलातहु फहुव लिगैरिहा उज़य्य। ए मोहम्मद बिन अबी बकर, ॼाणे वठ त हर अमल तुंहिंजी निमाज़ जी ताबे आहे ऐं ॼाणे वठ त निमाज़ खे ज़ाया करण वारो जीअं ईअं आहे जीअं लापरवाही ॾेखारी आहे, ऐं उहो ईअं आहे जीअं ॿिनि अमलनि खे बि ज़ाया करण वारो आहे उन जेका लापरवाही ॾेखारी आहे। वरी बि मासूम अलैहिस्सलाम वधीक इरशाद फरमाइनि था निमाज़ जे मुतालिक़, निमाज़ दीन जो थंबो आहे, निमाज़ मोमिन जी मेराज आहे, निमाज़ मोमिन जो नूर आहे, निमाज़ ईमान जी निशानी आहे ऐं निमाज़ ख़ुदा सां क़ुर्बत जो बहितरीन वसीलो आहे, निमाज़ जन्नत जी चाबी आहे, निमाज़ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जो नूर आहे, निमाज़ हक़ीक़ी शिया जी सुञाणप आहे, निमाज़ क़ब्र जी उंदहियुनि में मददगार साबित थिए थी, निमाज़ इस्तिजाबत दुआ जो सबबु आहे, निमाज़ रूह जी पाकाई जो वसीलो आहे ऐं निमाज़ जे ज़रिए सां ई शैतान सां इंसान मुक़ाबिलो करे थो। ॿिनि अमलनि में जो निमाज़ ॿिनि अमलनि जो सरदार ऐं पेशवा आहे। निमाज़ पढ़ंदड़ इंसान, जेॾीमहिल इंसान निमाज़ खे पढ़ंदो आहे त निमाज़ मज़ा इंसान जो तकबर जेको दूर थी वेंदो आहे ऐं निमाज़ गुनाहनि जो कफ़ारो आहे। निमाज़ घर जी नूरानियत जो सबबु आहे। निमाज़ मुसीबतनि खे टाड़ण जो हिकु ज़रियो आहे।
निमाज़ पढ़ण सां ग़म इंसान जा ख़तम थी था वञनि ऐं निमाज़ पुलिसरात सां गॾु गुज़ारण जो हिकु इजाबनामो आहे। अज़न ग्रामी इहा असांजी पुॼाणी अॼु इन मंज़िल ते पहुती। इंशाअल्लाह ॿी नशिस्त में असां वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।